अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवाया मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मोहम्मद यासीन यूट्यूब चैनल। तो दोस्तों अॼु की हिन वीडियोज़ में असां सां मौजूदु आहे सिंध जो तमामु बहितरीन अदाकार ऐं मशहूर अदाकार खादम खोखर। तो दोस्तों हलूं था उन वीडियो की तरफ़ ऐं ॾिसूं था वो वीडियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां खादम खोखर। ये असांजो नंढड़ो भाउ आहे मोहम्मद यासीन शरबलोच। हिन जो हिकिड़ो चैनल आहे मोहम्मद यासीन शरबलोच जे हिसाब सां तमामु भलो आर्टिस्ट आहे असांजो नंढड़ो भाउ। हिन जे चैनल खे सब्सक्राइब बि कयो, शेयर बि कयो, लाइक बि कयो ऐं तमामु सुठो आहे वीडियो जंहिंजे चैनल ते आहिनि। जेतिरो हुनखे शेयर लाइक ऐं सब्सक्राइब कंदो ओतिरा बहितरीन वीडियो असांजे भाउ जे चैनल ते तव्हांखे मिलंदा। तव्हां सभिनी खे वॾी महिरबानी। थैंक यू सो मच साईं, वॾी महिरबानी। तो दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे त अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अहिड़ा ई ख़ूबसूरत वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटण ते लाज़मी क्लिक कंदा। ऐसी ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।